जय झूलेलाल दोस्तों। सिंधाणियुनि जो वॾो ॾिणु आहे टीजड़ी, असांजे सुहाग जो त्योहार। उन में असां कथा कीअं कयूं, लोॾो कीअं ॾियूं, उहो मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदसि। इन खां पहिरियों मां वीडियो अपलोड करे चुकी आहियां जंहिंमें मां असुर कीअं कजे और अर्घ कीअं ॾिजे उन जो बि ॿुधायो आहे, त उहो वीडियो ज़रूरु ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। रक्षाबंधन खां पोइ 3 ॾींहं ते ईंदी आहे टीजड़ी। टीजड़ीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों सुहागण हुजे या कुंवारी कन्या सभु मेहंदी लॻाईंदियूं आहिनि और टीजड़ीअ वारे ॾींहुं सुबुह जो कंदा आहिनि असुर। असुर में रेबड़ीअ जो सुगुन जेको आहे ज़रूरु कबो आहे ऐं गॾु मुसाग जो बि। इन्हनि जो डिटेल वीडियो मां पहिरियों ई विझी चुकी आहियां। असुर कीअं कबो आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। असुर खां पोइ थोड़ो आराम करे सनानु पाणी करे जल चाढ़बो आहे टीजड़ी माता ते। त पाणी खणबो आहे, उन में थोड़ो सो खीर ऐं खंडु विझी करे टीजड़ी माता ते जल चाढ़बो आहे ऐं लोॾो ॾिबो आहे ऐं चइबो आहे टीजड़ी आई खुंबरा वेसा करे, आयूं जो गोरियूं लोटियूं खीर भरे। ईअं चई करे टीजड़ी माता ते जल चाढ़बो आहे ऐं चइबो आहे टीजड़ी माता हिंदोड़े लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। ईअं 3 दफ़ा चइबो आहे। हा, टीजड़ी माता हिंदोड़े लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। जल मां वरी पोइ असां चांहि या खीर में विझंदा आहियूं थोड़ो सो जल ऐं थोड़ो न्याणीअ खे ॾींदा आहियूं। टीजड़ी माता जी कथा जेका आहे शाम जो कबी आहे। तैयार थी करे मंदर में टिकाणे में या घर में इहा कथा असां करे सघंदा आहियूं। मंदर टिकाणे में ॿामराणियूं ॿुधाईंदियूं और घर में अगरि कयूं था त असां पाण करे सघंदा आहियूं। कथा जे लाइ असां खणंदा आहियूं अटो, चांवर, फल, इहे थालीअ में खणबा आहिनि। उन सां गॾु खणबो आहे अर्घ जो सामान, जंहिंमें खीर हूंदो आहे, खीर में विझबा आहिनि रधल चांवर। जेका थालीअ सां ठाही हुईसीं उन में वंगी बि विझबी आहे, मां हिते ॾेखारणु विसरी वियसि। और कटोरे में खीर सां गॾु खंडु बि विझणी आहे। खीर, खंडु, चांवर ऐं गॾु विझंदासीं वंगी, जेका असांखे प्रसाद में मिलंदी। उहा थोड़ी अर्घ लाइ विझणी आहे ऐं थोड़ी पंहिंजे खाइण जे लाइ रखणी आहे। अचो त हाणे मां तव्हांखे कथा ॿुधायां थी पई। इहा थाली खणी करे असां कथा कंदा आहियूं। असुल वॾी कथा टीजड़ी माता जी। कंहिं समय जी ॻाल्हि आहे त हिकु शहर में लक्ष्मीचंद नाले हिकु विद्वान ऐं दानी पुरुष रहंदो हो। हिन खे 2 पुट ऐं हिकु धीअ हुई। हू निहायत सुखी हो। हिन पंहिंजी धीअ रूपवंतीअ जी शादी हिकु ॿिए देश कराए छॾी। हिन जा 2 पुट अञा नंढा हुआ। हिकु ॾींहुं पंडित घुराए करे हिन यज्ञ कराइण लाइ मुहूर्त कढायो। पोइ पंहिंजे 2 पुटनि खे पंहिंजी भेण खे वठी अचण लाइ ओॾां मोकिलियाईं। हू जॾहिं उते पहुता त भेण खे चयाऊं त पिता यज्ञ कराए रहिया आहिनि, सो ई अव्हां खे यादि कयो अथनि। भेणसि चयो त अव्हां खाई पी आराम कयो, सुभाणे गॾिजी हलंदासीं। भाउरनि भेण खे गॾिजी खाइण लाइ चयो, पर जीअं त संदसि भेण खे टीजड़ीअ जो व्रत हो, इन करे खेनि चयाईं राति जो गॾिजी खाईंदासूं। बालिकनि खे कहिड़ी ख़बर विर्त जी चंड न निकिरण सबबि हिननि छा कयो जो हिकु थाली चमकाए करे ओभर तरफ़ वण में लटकाए आया ऐं भेण खे चयाऊं ॿाहिरि चंड निकितो आहे। रूपवतीअ थालीअ खे चंद्रमा सम्झी करे अर्घ ॾेई व्रत छोड़ियो ऐं भोॼन खाधऊं। व्रत जे भंग थियण करे रूपवतीअ जो पति ॻरी कंडा थी वियो। भाउरनि हिन सां दगा कई हुई, जंहिं करे हूअ छा करे। पतीअ जी शेवा कंदे सॼो साल गुज़री वियुसि। आख़िर सावण वारो महीनो आयो। ऊंदाही टीज तिथ ते टीजड़ीअ जो व्रत रखी राति जो कचे खीर मां थोड़ो पंहिंजे पतीअ जे वात में विधाई ऐं संदसि पति चाक चङो भलो थी पियो ऐं पोइ पाण बि भोॼन खाधाई। जेको प्रेमी टीजड़ीअ जो व्रत रखी कथा कंदो या ॿुधंदो त उन जा सभु दुख दूर थी वेंदा ऐं मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। बोलो टीजड़ी माता की जय। कथा खां पोइ कबी आहे स्तुति। स्तुति टीजड़ी माता जी। टीज सावण जी पख उंदाओ, विर्त टीजड़ीअ वारो,
जेको रखंदो मन सुभाॻो थींदो सो सोबारो। हिक माईअ दोखे में फासी व्रत जो भंग कयो हो। संदसि पति बीमार बणियो ॼण सुकी वियो सा। टीज सावण जी पख उंधाओ विर्त टीजड़ीअ वारो। जेको रखंदो मन सुभाॻो थींदो सो सोबारो। वरी जॾहिं ॿिए साल इहो ते सालम विर्त रखियाई। बचल खीर जो अर्घ पीआरे मुड़ुस कयाई मोतारो। टीज सावण जी पख उंधाओ विर्त टीजड़ीअ वारो। जेको रखंदो मन सुभाॻो थींदो सो सोबारो। अन धन ॾींदड़ कष्ट कटींदड़ माता टीजड़ी आहे। भेनर भाउ विर्त रखी सो पंहिंजो कयो सुधारो। टीज सावण जी पख उंधाओ विर्त टीजड़ीअ वारो। जेको रखंदो मन सुभाॻो थींदो सो सोबारो। इन वक्त जो महिमा जो हित बोॼा ज़िक्र कयां मां छा। सभु मनोरथ पूरा थींदा लहंदो मन जो मुंझारो। टीज सावण जी पख उंधाओ विर्त टीजड़ीअ वारो। जेको रखंदो मन सुभाॻो थींदो सो सोबारो। जय टीजड़ी माता। कथा ऐं स्तुतीअ खां पोइ कबो आहे पलव। त पलव पाईंदासीं। पलव जे पाई तिंजा खावंद खाली न करी। दर त तुंहिंजा सुबर भरिया लाल भरिया ई आहिनि। हाणे आसाऊं आहीं जो वापारी हर नाम जा। अचन जे आस करे लाल तो वटि घोट घणा। ॿिया बि दातार ॾेह में का तो में मर्द मणिया। हाणे जोशी जुग घणा जो कायम आहीं कलयुग में। कायम आहीं कलयुग में दातार दायम तुंहिंजा कम। उतारी हर वाह खूं लाल गामू लाई गम। ऐं रख जंहिं लॼ शर्म जो ढकीअ सां गुज़ार जाए। लालण लालण मां कयां मुंहिंजो लालण वेठो कहिड़ी कुंड। मां ॿारियां थी लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे बुंड। हाणे मूं में कहिड़ी हूंद जो लिकी वेठे तूं लाट में। मुंहिंजे लालण जे दर ते आहे शुआरनि जो बाग़। वेठो आहीं त सॾु ॾे जे सुम्हियो आहीं त जाग। हाणे ॾे संगत खे लाग जो सवाली आहिनि तुंहिंजे दर जा। सभिनी जूं मनोकामनाऊं पूरी थियनि। सभिनी जूं इच्छाऊं पूरी थियनि। सभिनी जा सभु दुखड़ा दूर थियनि। सभिनी जा सुहाग सलामत हुजनि। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय टीजड़ी माता। कथा पूरी थी वञण खां पोइ चंद्रमा खे खीर जो अर्घ ॾिबो आहे। कटोरे में खणबो आहे कचो खीर चांवर थोड़ी सी खंड और प्रसाद में जेको असांखे फल ऐं वंगी मिलंदी आहे उहो थोड़ो विझणो आहे। ऐं अर्घ ॾियण महिल चइबो आहे हथ कड़ी पेड़ कड़ी अर्घ ॾियां कोठे चढ़ी। हथ कड़ी पेड़ कड़ी अर्घ ॾियां कोठे चढ़ी। ईअं 3 दफ़ा चइबो आहे। ऐं चंद्रमा खे खीर जो अर्घ ॾेई करे पोइ विर्त छोड़बो आहे। अर्घ कीअं ॾिजे, असुर कीअं कजे, लोॾो कीअं ॾिजे, सभु हिकु हिकु वीडियोस मां पंहिंजे चैनल ते अपलोड कया आहिनि। तव्हां ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। हिकु वीडियो में मां सभु नथी ॾेखारे सघां त लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में अथव, ज़रूर चेक कजो। जय झूलेलाल। जय टीजड़ी माता। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।